अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, जमात इस्लामी यूथ पारां मदई जी वेझो ॻोठ जिंदोदेरो में शहादत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु कॉन्फ्रेंस थी। कॉन्फ्रेंस के ख़तीब इस्लाम मशहूर ऐं मरूफ़ मज़हबी स्कॉलर अल्लामा सैयद गुल मोहम्मद शाह बुखारी जिन खिताब पिणु कयो। जय यूथ के जवानों, मिल्लत के पासबानों, है मुल्क को बचाना इस यूथ का तराना। जय यूथ के जवानों, मिल्लत के पासबानों, है मुल्क को बचाना इस यूथ का तराना। रब्बे काबा जो कसम, हदीस मुताबिक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इमाम हुसैन के इमाम हसन के न रुगो बोसारींदा हा, चुमियूं वठंदा हा, पर उन्हनि खे उन्हनि जे जिस्म खे सिंघंदा बि हुआ। मालूम थियो त ॿई अहिड़ा गुल हा जेके ख़ुशबूदार गुल हा जो अल्लाह जो नबी बि उन्हनि खे सिंघे थो। मां हिकु ॿी हदीस जे बारे में तव्हांखे सम्झायां। अवां सभिनी ॿुधो हूंदो, हुसैन मिन्नी वाना मिनल हुसैन। हिन मौज़ू ते तव्हां मूंखे पहिरियों दफ़ो घुरायो आहे, तंहिंजे करे मुंहिंजो ख़िताब मुंहिंजूं ॻाल्हियूं बि ॿियनि खां मुख़्तलिफ़ हूंदव। थोरो वॾी दिलि करे बर्दाश्त कजो त मां छा थो चवणु चाहियां ऐं सम्झण जी कोशिशि कजो। जिथे घणा पढ़ियल हूंदा आहिनि उते वरी ओचितो गुमराही बि पैदा थी वेंदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हुसैन मूं मां आहे, मां हुसैन मां आहियां। जंहिंजूं केतिरियूं मानाऊं ऐं मक़सद थी सघनि था। ज़ाहिरी तौरु माना इहा आहे त हुसैन मुंहिंजो आहे, मां हुसैन जो आहियां। पर जे इहा माना कजे हुसैन मूं मां आहे, माना मुंहिंजो बचो आहे, मुंहिंजो नसुल आहे, त इहा माना सम्झ में अचे थी। वाक़ई हुसैन रसूलुल्लाह जो बचो आहे, पर पाण फरमाइनि था त अना मिनल हुसैन, मां हुसैन मां आहियां। जेकर इहा माना कबी त पोइ हिते माना कहिड़ी कबी त मां हुसैन मां आहियां। इहो हिकिड़ो इल्मी नुक़्तो आहे जेको तव्हांखे सम्झणु खपे। मां हरू भरू जज़्बात में अची तव्हांखे उभारणु कोन थो चाहियां। मां तव्हांखे कुझु इल्मी ॻाल्हियूं सम्झाइणु चाहियां थो। हाणे इन जो मतिलबु जेको मुहक़िक़नि कढियो आहे ऐं असां नक़ल कयो आहे त उहो हीअं आहे, कॾहिं तव्हां प्यार में नंढे ॿार खे अब्बा सॾींदा आहियो, पुट खे पोटे खे अब्बा सॾींदा आहियो न सॾींदा आहियो? थोरो ॻाल्हायो बि सही, पोइ तव्हांजो अबो त कोन थी वियो। पर तव्हां जॾहिं अबो सॾींदा आहियो पंहिंजे नंढे ॿारड़े खे, मासूम खे, त इन जी माना इहा आहे त हिन ॿार जे लाइ मां वटि ईअं मोहबत ऐं इज़त आहे जीअं अबे जे लाइ मोहबत ऐं इज़त हुजे। ऐं उन जो हिकिड़ो ॿियो दलील बि मां तव्हांखे ॾियां। ॾिसो, क़ुरान फरमाए थो पैगंबर पंहिंजी मर्ज़ी सां गुफ़्तगू न कंदो आहे। हो मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन युहा। जो कुझु ॻाल्हाईंदो आहे अल्लाह जी मर्ज़ी सां ॻाल्हाईंदो आहे। पैगंबर ॻाल्हाईंदो बि अल्लाह जी मर्ज़ी सां आहे, त पैगंबर साईं जेको कमु कयो उहो बि अल्लाह जी मर्ज़ी सां कयो। जेकॾहिं को उन जो मुनकर आहे त उहो मुस्लमान न आहे। पैगंबर पंहिंजी ज़िंदगी में को बि कमु अल्लाह जी मर्ज़ी जो उबतड़ कोन कयो, अल्लाह जी मर्ज़ी, अल्लाह जी रज़ामंदी सां, अल्लाह जे हुक्म सां कयो। हाणे उहा पैगंबरी ज़बान जॾहिं चवे थी हुसैन मिन्नी,
हुसैन मूं मां आहे, मुंहिंजो जिगर आहे, वो अना मिनल हुसैन, मां हुसैन मां आहियां, माना मां हुसैन जो जिगर आहियां। जेको शख़्स मूंसां मोहबत करे थो उहो बि मुंहिंजो जिगर जो टुकड़ो सम्झी हुसैन सां ईअं मोहबत करे, उन सां बि ईअं अक़ीदत रखे जीअं मूंसां अक़ीदत रखे थो। फ़ज़ाइल हुसैन, मनाक़िब हुसैन पढ़ो त सही, तव्हांखे हैरत वठी वेंदी त असां हुसैन खां केतिरा गाफ़िल रहिया हूं। ओ दोस्तो, मां हिकिड़ो जुमिलो चवां जेको मां ताज़ो बि चयो आहे हिकिड़े जाइ ते, त हुसैन असांजो आहे। असां जॾहिं हुसैन जी पचर छॾी त पोइ हुसैन ते ॿियनि कब्ज़ो कयो। हुसैन त असांजो आहे। ऐं कंहिं हिकिड़ो किताबु लिखियो आहे हुसैन सबका, उन में दुनिया जहान जा हवाला ॾिना आहिनि त ग़ैर मुस्लिमनि जा बि वॾे तादाद में त हुन हुसैन जी सभिनी हिमायत कई आहे ऐं हिमायत में लिखियो आहे। ऐं कंहिं ईअं बि लिखियो आहे त दुनिया में सिर्फ़ु 2 फ़र्क़ आहिनि, हिकु यज़ीदी, ॿियो हुसैनी। यज़ीदी माना ज़ालिम, यज़ीदी माना फ़ासिक़ फ़ाजिर, यज़ीदी माना नाहक बातिल, ऐं हुसैनी माना मुत्तक़ी परहेज़गार अल्लाह रसूल जो पैरोकार। हर उहो माण्हू जेको अल्लाह रसूल जो पैरोकार आहे उहो हुसैनी आहे। हिकु दफ़े इमाम हसन खे नबी साईं जन पंहिंजे कुल्हे ते सवार कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॾिठो, उहो चवे थो इमाम हसन खे त प्यारड़ा, वाह जो तोखे सवारी मिली आहे, जो ॿारनि सां ॻाल्हाइबो आहे। त अलाह जा नबी फ़रमाइनि था त जे सवारी हिनखे भली मिली आहे त सुवार बि त भलो आहे, सवारी भली आहे त सुवार बि भलो आहे। थी वियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बच्चनि सां जेको प्यारु हुयो, ऐं बच्चनि सां गॾु वरी अलाह जो प्यारु, नबी साईं सां गॾु बच्चनि सां वरी अलाह जो प्यारु। तव्हांखे ख़बर हूंदी इमाम हसन ऐं हुसैन जा जेके नाला आहिनि, जॾहिं हज़रत अली साईं खे इमाम हसन ॼाओ त अव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली जो नालो हरब रखियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हरब नालो मिटाए हसन रखियो। वरी हुसैन ॼाओ, हज़रत अली साईं जो नालो हरब रखियो, नबी साईं मिटाए हुसैन रखियो। ऐं इहा शइ बि हदीस में आई आहे त हसन ऐं हुसैन इहे 2 अहिड़ा पोशीदा लिकियल नाला हुआ जेके अरबनि में अॻ में कंहिं बि कोन रखिया, अरबनि जे लाइ बिल्कुलु नवां नाला हुआ। ऐं टियों भाउ बि ॼाओ हो जंहिंजो नालो मुहसिन, इनखे आमतौर मोहसिन चवंदा आहिनि पर लफ़्ज़ आहे मुहसिन। एतिरा मासूम अलाह जे नबी खे प्यारा आहिनि जो कॾहिं उन्हनि जे मथां वेठा दम कनि था त कॾहिं पंहिंजे पेरनि जे मथां सुम्हनि था, पेरनि जे मथां ॿिटड़नि खे बीहारनि था, हथ विझनि था, कॾहिं सीने ते विहारनि था, कॾहिं ॿिटड़नि जे चपनि था ऐं गलनि था, चुमियूं वठनि था, कॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी ज़बान मुबारक ॾियनि था ऐं ॿिचड़ा पैगम्बर जी ज़बान चूसनि था। तव्हां सम्झी सघो था त जन बच्चनि पैगम्बर जी ज़बान चूसी हुजे, जन बच्चनि पैगम्बर जे कुल्हनि ते सवारी कई हुजे, जन बच्चनि निमाज़ जी हालत में पैगम्बर जे कंध मुबारक ते वेही पंहिंजी इंजॉय कई हुजे, मज़ो वरितो हुजे, जीअं ॿार मज़ो वठंदा आहिनि। जन बच्चनि जे लाइ पैगम्बरी ज़बान चवे त जन्नत जे नौजवाननि जा सरदार आहिनि। जन बच्चनि जे लाइ पैगम्बर खे ख़ुतबो मौक़ूफ़ करिणो पवे, जन बच्चनि जे लाइ पैगम्बर साईं हर क़िस्म जी मुहबत जो इज़हार करे, उन बच्चनि जो छा मक़ाम ऐं मर्तबो हूंदो। बदकिस्मती अहिड़ी अची वई आहे दुनिया में, दजाली फितना अहिड़ा अची विया आहिनि जो अहिड़ा बि मनहूस माण्हू दुनिया में पैदा थिया आहिनि। चवणु न खपे
पर मां मजबूरन चवां थो, छो त उहे किताबनि में लिखनि था ऐं उहे किताब बाज़ार में मौजूदु आहिनि, खपनि था, माण्हू पढ़नि था त हुसैन बाग़ी हो ऐं नऊज़ बिल्लाह बाग़ी खे क़त्ल करणु जाइज़ आहे। हुन हुकुम जे ख़िलाफ़ बग़ावत कई, जे बग़ावत में क़त्ल थी वियो त सियासी तौरु क़त्ल थी वियो, छाजो। ऐं मां हीअ बि ॾुख जी ॻाल्हि ॿुधायां त असां जॾहिं इमाम हुसैन चवूं था त कनि माण्हुनि खे इन ते बि कावड़ आहे त बाबा हे त शीअनि जो लफ़्ज़ आहे इमाम हुसैन, त इमाम छो था चओ? अरे तव्हां मस्जिद जे मुल्ले खे इमाम चओ था, हुसैन हिन मस्जिद जे मुल्ले खां बि वियो। एॾी अहल बैत सां दुश्मनी, एॾो अहल बैत सां ज़ुल्म। इमाम न रुगो इमाम आहे, पर इमाम आली मक़ाम आहे, जंहिंखे रसूल जन्नत जे नौजवाननि जो इमाम थो सॾे। सरदार माना इमाम, इमाम माना अॻवान। हसन ऐं हुसैन खे इमाम त रसूलुल्लाह चई वियो आहे। असां बि उनखे सरदार चवंदा आहियूं जेको अॻवानी करे, इमाम बि उहो जेको अॻवानी करे। तंहिंजे करे हसन ऐं हुसैन इमाम आहिनि। मतां तव्हां ग़लती में का ॿी शइ कयो या इन खे तव्हां शीयत सम्झो, ईअं नाहे। हुसैन सभ जो आहे। मुंहिंजा दोस्तो, उन खां बाद में हज़रत मुआविया जो दौरु आयो। तारीख़ इब्न कसीर में ऐं तारीख़ुल कामिल ऐं ॿियनि में जेका शइ अचे थी त हुन बि इमाम हुसैन सां सुठो बर्ताव कयो। लेकिन हज़रत मुआविया जॾहिं पंहिंजे पुट खे वली अहद मुक़ररु कयो ऐं पंहिंजे जीअरे बैयत वठणु शुरू कई त कनि माण्हुनि बैयत न कई। उन में हज़रत इमाम हुसैन बि शामिल हो। ऐं हीअ ॻाल्हि बि तारीख़ में मौजूदु आहे त हज़रत मुआविया पंहिंजे पुट खे इहा ख़ासि नसीहत ऐं वसियत कई हुई त हुसैन सां कूफ़े वारा साथ ॾींदई, पर हुसैन जे मामले में कॾहिं बि सख़्ती खां कमु न वठिजांइ, छो त हुसैन जो रसूलुल्लाह सां जेको रिश्तो आहे तोखे बि ख़बर आहे ऐं असां सां बि हुनजो रिश्तो आहे, छो त सभु पाण में अज़ीज़ आहे। तव्हांखे ख़बर आहे त बीबी उम्मे हबीबा रसूलुल्लाह जी घरवारी, उहा हज़रत मुआविया जी भेण आहे ऐं यज़ीद जी पुफी आहे। माना केतिरो वेझो रिश्तो आहे। मां ॿी शइ हिकिड़ी कंहिं आलिम खां ॿुधी आहे, पाण अञा पढ़ी कान्हे का। हुन मूंखे ॿुधायो नालो खणी त शिमिर फलाणी औरत जो पुटु आहे ऐं उहा ऐं फलाणी औरत शिमिर जी भेण हुई ऐं उहा हज़रत अली जे निकाह में हुई ऐं हज़रत अली जो पुटु अब्बास, जंहिंखे गाज़ी अब्बास जे नाले सां सॾियो वेंदो आहे, उहो उन मां ॼाओ हो। मां ताज़ो हिकु आलिम खां ॿुधो आहे, मशहूरु आलिम आहे, पर मां अञा पाण इहो नसब कोन खोलियो आहे, मां पढ़ियो न आहे। आमतौरु चयो वेंदो आहे त हुसैन जा कातिल साहबा ऐं साहबा जी औलाद। बाबा हज़रत हुसैन इब्न अली जा कातिल, इन में को शक न आहे त साहबा जी औलाद बि शामिल आहे, पर इन में बि को शक न आहे त हुसैन इब्न अली जा माइट बि शामिल आहिनि। यज़ीद ख़ुदि माइट आहे न। दोस्तो, हाणे ॾिसो, रसूलुल्लाह जो हज़रत मुआविया सालो आहे त अम्मा फातिमा जो माटे जो मामो दुनिया इन हक़ीक़त खे कोन ठुकराईंदी। कंहिंखे ताक़त ऐं मजाल आहे जो कोई चवे त कूड़ आहे। हज़रत मुआविया जी भेण रसूलुल्लाह जी घरवारी आहे ऐं अम्मा फातिमा जी माटे जी माउ आहे। माना हज़रत मुआविया माटे जो मामो आहे ऐं यज़ीद माटे जो मारोट आहे। इन्हनि शयुनि जी त माण्हुनि खे ख़बर ई कान्हे का। ऐं जाहिल चवंदा आहिनि त बाबा हेतिरा मुला हुया, हेतिरा मुला, मुलनि कहर कयो।
मुला चवंदा आहिनि त शीहनि कहर कयो। बाबा सभु पाण में हुया ऐं असुलु मामिलो शियत सुनियत जो न हो, असुलु मामिलो दीनदारी ऐं दुनियादारी जो हुयो। यज़ीद उन जे साथनि वटि तरजीह दुनियादारी जी हुई, ख़यानतकारी जी हुई, ऐशो इशरत जी हुई। ही पैगम्बर जे हथनि में पलियल ऐं पैगम्बर जो तरबियत याफ़्ता, उन जे पेश नज़र दुनिया नहीं पर दीन हुयो, किरदार हुयो, अखलाक हुयो। यज़ीद मदीने में भी पंहिंजी मर्ज़ी सां गवर्नर मुक़ररु कयो। इमाम हुसैन मदीने खे छॾे मके आयो। जॾहिं मके पहुतो त मके में कूफे जा कई वफ़द आया ऐं कूफे मां तक़रीबन 150 ख़त इमाम हुसैन खे मिलिया त तव्हां अचो, असांखे यज़ीद जी बैत कंहिं बि सूरत में क़बूल कान्हे का, असां तव्हांजे हथ ते बैत कंदासीं। इमाम हुसैन सां कुफिन जो हिकिड़ो ॿियो तालुक़ बि हुयो त हज़रत अली साईं पंहिंजे दौर में मदीने में जॾहिं गोड़ गमसान वधी विया, हज़रत उस्मान जी शहादत खां बाद में, त हज़रत अली साईं आफ़ियत इन में सम्झी त मदीनतुन नबी खे छॾे कूफे खे पंहिंजी इस्लामी हुकूमत जी गादी जो हंधु बणाए। ऐं हज़रत अली साईं जॾहिं उते रहिया त ॿई फ़र्ज़ंद उते उन्हनि सां गॾु हुया, त कुफिन जा वास्ता तालुकात अक़ीदतमंदी वाक़ई हुई। लेकिन के अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि जेके दुनिया कारण दीन विञाए विला थिया। इमाम साहब वटि जॾहिं वफ़द बि आया, ख़त बि आया, त इमाम साहब हालात खे मालूम करण जे लाइ पंहिंजे सौट मुस्लिम बिन अकील खे मोकिलियो त तूं वञो त हालात मालूम कर त कूफो कहिड़े पाणी में आहे, कूफी छा चाहिनि था। हे ख़त ऐं वफ़द हक़ीक़त आहे या ड्रामो आहे? मां सिंधी में ॻाल्हायां थो। इहो लफ़्ज़ इमाम हुसैन ड्रामो कोन चयो आहे, पर मतिलबु मफ़हूम इहो आहे ॻाल्हाइण जो जीअं मां ॻाल्हायां थो। हज़रत मुस्लिम बिन अकील कूफे में आयो ऐं अची उथंदे मुख़्तार सकवी जे घर में रहियो। जॾहिं उते रहणु लॻो त इमाम मुस्लिम बिन अकील जे हथ ते इमाम हुसैन जे नुमाइंदे तौरु 18,000 माण्हुनि बैत कई। हज़रत मुस्लिम बिन अकील ॾाढो ख़ुशि थियो त 18,000 माण्हुनि बैत अञा हुसैन पहुतो ई नाहे कई आहे, त उनजे पहुचण सां त अञा वधीक माण्हू पलटिजी पवंदा जेके बैत कंदा ऐं इन्हनि माण्हुनि जो साथ ॾेई फासिक फाजिर हुकूमत खे सबक़ सेखारींदासीं। उन खां बाद यज़ीद खे जॾहिं ख़बर पई त कूफो मूंखां हीअं फिरी वियो आहे, त हुन इब्न ज़ियाद खे जेको बसरे जो गवर्नर हो, उनखे इज़ाफ़ी चार्ज कूफे जी बि ॾिनी त तूं हाणे बसरे जो बि तूं गवर्नर ऐं कूफे जो बि तूं, ऐं कमु करे ॾेखार। हालांकि माण्हू जी खोट कान हुई, कूफे ते ॿिए कंहिं गवर्नर बि करे सघे पियो ऐं या बसरे ते ॿिए कंहिंखे करे सघे पियो, पर ॿई हिन खे सूबा या शहर इन करे ॾिनई त हुनखे ख़बर पवे त मुंहिंजो एतिरो कंट्रोल आहे ऐं यज़ीद मूंखां एतिरो राज़ी आहे, जे अञा मां कुझु कंदुमि त अञा मूंखां वधीक राज़ी थींदो। उन जी ख़ुशनुदी रखण ख़ातिर यज़ीद ईअं कयो ऐं हुन बि यज़ीद जी ख़ुशनुदी रखण ख़ातिर इमाम हुसैन सां मुहादो अटकायो। उन खां बाद में जॾहिं इब्न ज़ियाद कूफे में आयो, कूफे जा हालात ॾिठई त हुन माण्हुनि खे गॾु करे, कूफे जे नुमाइंदनि खे गॾु करे सख़्त तक़रीर कई, जंहिंमें वाज़े लफ़्ज़नि में इहा ॻाल्हि ॿुधाई त जेकॾहिं को हुसैन जो हामी आहे ऐं हुसैन जे हथ ते बैत थो करे या हुसैन जे नुमाइंदे जी बैत थो करे, त इहा यज़ीद खां बग़ावत आहे ऐं उन बाग़ी खे कुचलणु
मुंहिंजी ज़िमेदारीअ मां कुचलींदुसि। ऐं उन इहा धमकी रुगो न ॾिनी पर हुन ईअं करे बि ॾेखारियो। इमाम मुस्लिम बिन अकील जी CID थी, ख़बर पई त मुख़्तार सकवी जे घर में रहे थो। पोइ इमाम साहिबु उतां वरी हिकु ॿिए घर में रहणु लॻो। उन खां बाद में हिकु दफ़ो ईअं बि थियो त जंहिंजे घर में रहे पियो उनखे इब्न ज़ियाद घुरायो ऐं हुनजे मथां तशद्दुद बि कयईं त ख़बर पई आहे तुंहिंजे घर में रहे थो, पर अफ़वाह फैलिजी वियो त हू मरी वियो। हानी बिन अरवा शायदि हुनजो नालो आहे। ऐं इन ते जे माण्हुनि में गोड़ गमसान शुरू थी वियो। इब्न ज़ियाद जे महल जो घेरो थी वियो ऐं उन खां बाद में सरकारी ऐलान थियो त न हू सलामत आहे ऐं वाक़ई सलामत हो, अञा शहीद कोन थियो, उनखे बाद में शहीद कयो वियो। उन खां बाद इमाम मुस्लिम बिन अकील बि उते आयो ऐं अची इब्न ज़ियाद जे महल जो घेरो कयो। इमाम साहिब सां उन वक़्तु 4000 माण्हू हुआ। इब्न ज़ियाद जॾहिं सख़्तु तक़रीर कई त 4000 माण्हुनि मां सभु आहिस्ते आहिस्ते भॼी विया, वञी 30 माण्हू बचा। इहे सभु शयूं मोतबर तारीख़ुनि में लिखियलु अथव। ज़ाहिर ॻाल्हि आहे असां बि जंहिं शइ बयानु कंदासीं त तारीख़ुनि जी हूंदी। कंहिं मूंखे दोस्त चयो त साईं हितां जा माण्हू चाहिनि था त असांखे करबला जे वाक़े जी असुलु ख़बर पए त असुलु हक़ीक़त छा आहे। मां तंहिंजे करे इन पासे वियुसि। मुंहिंजा दोस्तो, इमाम मुस्लिम बिन अकील जॾहिं ॾिठो त माण्हू मूंखे छॾे आहिनि ऐं 30 माण्हू आहिनि त वापसि मोटियो। जॾहिं वापसि मोटियो त इमाम मुस्लिम बिन अकील सां हिकिड़ो माण्हू बि गॾु कोन हो ऐं हीउ बेयारो मददगार। राति जो टाइम हो, को घर हिन जो पंहिंजो कोन हो। अहिड़ी जाइ कान्हे जिथे ही रहे, जिथे पाणी पीए, जिथे मानी खाए। हिकिड़े घर जो कड़ो खड़कायईं। हिकु औरत जेका बानी हुई उहा निकिती, उनखे चई त मूंखे पाणी पीआर। हुन पाणी पीआरियोसि। वरी मुस्लिम बिन अकील उते हुनजे दर जे भरिसां वेही रहियो। माई चयो तो पाणी त पीतो, हाणे रवानो थी वञ न। इमाम मुस्लिम बिन अकील कोई जवाबु न ॾिनो। आख़िर बार बार माई उनखे चयो ऐं चई त मुंहिंजे दर ते तुंहिंजो वेहणु मूंखे पसंदि न आहे। पोइ चई माई मां वञा त काॾे वञा, हिन शहर में मुंहिंजो को बि घर कोन्हे ऐं कंहिं बि घर में कोई मूंखे रहण जे लाइ तयार बि न आहे। माई पुछियो त छो तूं केरु आहे, तारीफ़ त कराए कि मां मुस्लिम बिन अकील आहियां। माई खां रड़ निकिरी वई ऐं मुस्लिम बिन अकील खे पंहिंजे घर में आंदई, पंहिंजे घर में रहाई। इन खां अॻु में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो जेको हानी बिन अरवा जे घर में जॾहिं मुस्लिम बिन अकील रहे पियो त उते शरीक नाले हिकु शख़्स हुयो जेको इब्न ज़ियाद सां गॾु बसरे में आयो हो। उहो बि अहल बैत सां मुहबत कंदड़ हुयो ऐं उहो बि साॻिए घर में रहे पियो। इत्फाक़ बीमार थी पियो। इब्न ज़ियाद उन खां पुछणु आयो। इमाम मुस्लिम बिन अकील खे चयो वियो त तव्हां लिकी वियो हो, हीउ बहितरीनु मौक़ो आहे, जीअं इब्न ज़ियाद हिते वेहे तीअं तव्हां हुनखे तलवार वहाए कढो, फौरन क़त्ल थी वेंदो, सभिनी जो आज़ार ई लही पवंदो। इमाम मुस्लिम बिन अकील पर का साइड वठी कंहिं जाइ ते लिकी वेठो। हू आयो, वेठो, इयादत कयईं, कचहरी कयईं, हाल वाल कयईं, उथियो हलियो वियो। इमाम साहिब हुनखे कुझु न कयो। उन खां बाद इमाम साहिब खे चयो वियो त असां तव्हांखे हीउ मशवरो ॾिनोसीं, तव्हां क़ीमती मौक़ो कीअं पंहिंजे हथ में विञाए छॾियो। पाण फरमाई त मूंखे अलाह जे नबी जी हदीस यादि अची वई त जेको शख़्स
मोमिन आहे ऐं मोमिन खे जे मथां ओचितो हमिलो करे थो बिग़ैर इतलाह जे उहो दोज़खी आहे, जहन्नमी आहे। तंहिंजे करे इहो मुंहिंजो शान न हुयो, इहो आले रसूल जो शान न आहे जो कंहिं माण्हू खे बिग़ैर इतलाह जे मोमिन खे ओचितो क़त्ल कयो वञे। अंदाज़ो लॻायो दुश्मन खां दुश्मन लाइ बि मूंखे इन जे मौक़े ते बि अलाह जे नबी जी सुनत उनखे यादि आहे, हदीस यादि आहे। जीअं हज़रत अली साईं लाइ मशहूरु वाक़ियो आहे त हज़रत अली साईं पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो त मूंखे केरु क़त्ल कंदो, मूंखे उनजो इल्मु पइजी चुको आहे। मुंहिंजा जेके माण्हू मुक़ररु थियल आहिनि CID चइजे हिन दौर में, उन CID मूंखे ॿुधायो आहे त फलाणो माण्हू तव्हांखे क़त्ल करण जी मौक़े जी तलाश में आहे। हज़रत अली खे पंहिंजे वज़ीरनि ऐं दोस्तनि चयो, साईं तव्हां असांखे ॿुधायो त केरु आहे, त असां हुनखे फौरन क़त्ल करे छॾियूं। हज़रत अली साईं फरमायो त हुन मूंखे क़त्ल करण जो इरादो कयो आहे, क़त्ल त कोन कयो आहे, पर जे हुनखे मां क़त्ल कंदुसि त मां क़ातिल थी पवंदुसि। अहिड़ी ग़लती अली कॾहिं न कंदो जो कोई मूंखे क़त्ल करण जो इरादो करे ऐं मां हुनखे अॻे ई क़त्ल करे छॾियां। त इमाम मुस्लिम बिन अकील बि साॻी पंहिंजे चाचे जी सुनत खे ज़िंदा करे थो ऐं अलाह जे नबी जे फ़रमान खे साम्हूं रखे थो, इब्न ज़ियाद खे क़त्ल नथो करे। उनखां बाद इब्न ज़ियाद खे ख़बर पई त मुस्लिम बिन अकील किथे रहे थो। मुस्लिम बिन अकील खे गिरफ़्तार करे इब्न ज़ियाद जे महल में आंदो वियो ऐं हुकुम थियो जल्लादनि खे त हिनखे मथे महलात ते चाढ़े हिन जी मुंडी जुदा करे हेठि उछलाई वञे। ऐं हुननि ज़ालिमनि वाक़ई ईअं कयो। ऐं जॾहिं हज़रत मुस्लिम बिन अकील खे गिरफ़्तार कयूं अचनि पिया त हज़रत मुस्लिम बिन अकील ज़ारो क़तार रोए पियो। माण्हुनि चयो त जेके माण्हू हे कम कंदा आहिनि उहे त बहादुर थींदा आहिनि, तूं छो बुज़दिल थियो जो रोएं थो? त उन्हनि खे चवे थो त मां पंहिंजे लाइ नथो रोआं, पर मां कूफे वारनि जी बेवफ़ाई ते रोआं थो त हिननि जॾहिं मुंहिंजी बैयत कई ऐं चयूं त इमाम हुसैन अचे असां हुनजो साथ ॾींदासीं, मां इन बुनियाद ते इमाम हुसैन ॾे पैगाम मोकिलियो आहे त कूफे जी सरज़मीन तुंहिंजे लाइ हमवार आहे ऐं हू मके मां या निकिरी चुको आहे या अॼु निकिरंदो। ऐं जॾहिं हिते ईंदो हालात मटिजी विया आहिनि। अरमान मूंखे इन ॻाल्हि ते आहे त उन सां ऐं उनजे बचनि सां कुफ़ी छा कंदा, उन जे करे मूंखे अफ़सोस ऐं अरमान थिए थो त मुंहिंजे ख़त जे करे हिते पहुचंदो, लेकिन तव्हां उन सां बि इहा ई बेवफ़ाई कंदो जीअं मूंसां तव्हां बेवफ़ाई कई आहे। मुस्लिम बिन अकील खे शहीद करे उनजे सिर मुबारक खे कूफे जी घिटियुनि में घुमायो वियो। इहो उन ज़माने में वॾो दुश्मन जो हिकिड़ो अजीब ग़रीब रवाजु हूंदो हो। जेकॾहिं को गैर इहो कमु करे हा दोस्तो दुख न थिए हा। चवंदा आहिनि त गैर के जुल्म का एहसास कहाँ होता है, दोस्त का फूल भी पत्थर से गिरा होता है। मजनू खे दुनिया पत्थर पई हणे, दाह न पियो करे। लैला हुनखे हिकिड़ो गुल हयो त हुन दाह कई त लैला पुछियो त माण्हुनि जे पत्थरनि ते नथो दाहूं करे, मुंहिंजे गुल ते दाह करे थो, त चवणु लॻो त हू त गैर हा न, तूं त पंहिंजी आहे न। त दोस्तो ज़ाहिरी तौर मुस्लमान बि हुआ लेकिन हक़ीक़त में मुनाफ़िक़ हुआ, छो त जन अलाह जे नबी जे बचड़े खे बेदर्दी सां शहीद कयो। उन्हनि जे लाइ कम अज़ कम मुंहिंजी दिलि नथी चवे त को पका मोमिन हा। मुहांडे में मोमिन ज़रूर हुया। लिबास खिज़र में फिरते हैं यहाँ कई रहज़न, अगर जीने की तमन्ना है तो फिर पहचान पैदा कर। हू मुंह में मुसलमान ज़रूर हुया लेकिन उन्हनि जी दिलनि में ईमान कोन हो, दिलि में दौलत ही। जे दौलत दिलि में न हुजे हा त कॾहिं बि इमाम हुसैन सां ऐं उन जे अहल बैत सां उन जे साथियुनि सां इहो रवैयो अख़्तियार न कनि हा जेको दुनिया जी तारीख़ में अज़ीम हादसो तौर रूनमा थियो। उनखां बाद इमाम हुसैन कूफे जे वेझो पहुता त
त इमाम हुसैन खे ख़बर पइजी वई त हे वाक़ियो पेश आयो आहे, लेकिन पाण अलाह ते तवकल करे जेको निकिता हुआ। हालांकि जॾहिं मके खां अचनि पिया, हज़रत इब्न अब्बास रोकियो त न वञो, एतबार न आहे इन्हनि माण्हुनि जे मथां, लेकिन पाण फ़रमायूं त मां ख़्वाब में पंहिंजे नाने खे ॾिठो आहे, उनजो हुकुम आहे त तूं वञ, तंहिंजे करे मां वेंदुसि। ऐं उन खां बाद में जॾहिं इब्न ज़ियाद खे ख़बर पई त हुसैन अञा नथो मुड़े अचे थो, त हुन उमर बिन साद खे ऑर्डर जारी कयो त हिन जो रस्तो रोक कयो ऐं हिन खे अहिड़ी जाइ ते पहुचायो जिथे बरपट बयाबान हुजे ऐं जिथे पनाह जी का जाइ बि न हुजे ऐं पाणी जो इंतज़ाम बि न हुजे। इमाम हुसैन जो चौधारी घेरो कयो वियो ऐं 2 तारीख़ मुहर्रम जी पाण करबला जे मैदान में पहुचनि था, जिथे को बि घर कोन हो, का बि आबादी कान हुई। उन जे भरिसां हिकिड़ो ॻोठ हो बनू असद कबीले जो, बाक़ी ॿी का बि उते आबादी कान हुई। इमाम साहब उते खीमा खोड़िया ऐं उमर बिन साद सां इमाम साहब जा मुज़ाकरात थिया, जंहिंमें 3 मामला हुया जेके इमाम हुसैन 3 रस्ता रखिया। या अवां मूंखे छॾियो त मां वापसि मके मोटी वञा, या मूंखे वठी हलो त मां यज़ीद सां पंहिंजा मामला पाण तय कयां, या मूंखे तव्हां छॾियो त मां कंहिं मुस्लमान सरहद ते हलियो वञा। उमर बिन साद खे इहा ॻाल्हि वणी। हुन इब्न ज़ियाद ॾे चवाए मोकिलियो त हीअ शइ आहे। इब्न ज़ियाद जे बारे में चवनि था उनखे बि इहा ॻाल्हि सम्झ में अची वई, पर शिमिर लईन उन इब्न ज़ियाद खे भड़कायो त हीअ आख़िरी मौक़ो, आख़िरी चांस आहे असांजे लाइ तरक़ी जी, जे हीउ मौक़ो विञायोसीं त वरी ॿीहर अहिड़ो मौक़ो हथु न ईंदो। तंहिंजे करे उमर बिन साद जेको नरम गोशो रखे थो, इन जो नरम गोशो ग़लति आहे। इब्न ज़ियाद शिमिर खे ख़त लिखी ॾिनो ऐं उमर बिन साद खे चयईं त तूं इमाम हुसैन खां मुतासिर थियो आहे, मूंखे ख़बर पई आहे, जेकॾहिं पाण कार्रवाई नथो करे सघे त कमान शिमिर जे हवाले। लश्कर 2 हिसनि में विराइजी वियो, हिकिड़े जी क़यादत शिमिर पियो करे, हिकिड़े जी क़यादत उमर बिन साद पियो करे। ऐं ॾिसो न अल्लाह जो शान, नूह अलैहिस्सलाम जे घर में काफ़िर पुटु पैदा थिए थो ऐं उमर केरु आहे? साद बिन अबी वक़ास जो पुटु आहे, जेको अशरा मुबशरा में शामिल आहे। पीउ कहिड़े मक़ाम ते ऐं पुटु कहिड़ी जाइ ते किरी पियो आहे। हू पीउ रसूलुल्लाह जो महबूब आहे ऐं पुटु अहिड़ो आहे जंहिं रसूलुल्लाह खे ऐं उन जे ख़ानदान खे। दोस्तो, तंहिंजे करे इहो तानो न हणंदा कयो त साहबा जा पुट हुआ, भली पुट हुजनि, लेकिन नूह जो बि त को पुटु हुयो जंहिं नूह जो साथ न ॾिनो हुयो। जेकॾहिं कंहिं साहबी जो पुटु पंहिंजे पीउ जे रवश खां हटी थो वञे, उहो दॻु छॾे ॾिए थो, उन में पीउ जो कसूर। उहो हुननि पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ इस्तेमालु कयो। पाणी खुटी वियो, भरिसां दरिया बि हुयो, लेकिन इब्न ज़ियाद दरिया ते पहरो ॾियारियो हो। हज़रत हुसैन पंहिंजे भाउ अब्बास खे चयो ऐं उनखे 40 सवार ॾिना त वञ ऐं हिन सुवारनि खे साण खणी वञ ऐं पाणी भरे आ। तारीख़दान लिखनि था त 20 मशकूं पाणी जूं भरण में हू कामयाबु थी वियो, लेकिन 20 मशकूं पाणी जूं घणो वक़्तु कोन हली सघियूं, पाणी खुटी वियो। इमाम हुसैन सुबुह जो सुम्हिया पिया हुआ, ईअं थोरी निंड रही, अखि लॻियल हुई त रड़ करे उथिया। बीबी ज़ैनब भरिसां आई, भाउ छा थियो आहे? पाण फ़रमायूं त मां पंहिंजे नाने खे ख़्वाब में ॾिठो आहे ऐं फ़रमाइनि था हुसैन अॼु शाम तूं मुंहिंजो महिमान आहे।
हू शहादत पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं वेठा हुआ। पहिरियों मुक़ाबिलो जेको थियो 1 to 1 मुक़ाबिलो, उन खां बाद में आख़िरी जेका शइ थी, इमाम साहब जा सभु साथी शहीद थी विया ऐं मासूम बचिड़ो बि शहीद थी वियो। 6 महीननि जो खीर प्याक 18 सालनि जो अकबर बि शहीद थी वियो। उनजो नालो हूंदो अली। अकबर चवंदा वॾो हूंदो हो, हिकु अली अकबर, ॿियो अली असगर। मुंहिंजा दोस्तो, 10 मुहर्रम जे ॾींहुं इमाम साहब हिननि खां निमाज़ जी इजाज़त घुरी त एतिरी मोहलत ॾियो, जंग बंदि कयो त मां निमाज़ पढ़ां। हिकु ज़ालिम जंहिंजो नालो बि तारीख़ुनि में आयो आहे, इमाम साहब खे चयो त तुंहिंजी निमाज़ अलाह वटि क़बूल आहे छा जो निमाज़ पढ़ंदे? इमाम साहब जे जथे मां कंहिं जवान उनखे जवाबु ॾिनो त छा हुसैन जी निमाज़ क़बूल न आहे, बाक़ी तव्हांजी क़बूल पवंदी? आहिस्ते आहिस्ते हुसैन इब्न अली जा साथी शहीद थींदा विया। उनखां बाद अकेलो इमाम हुसैन ऐं उनजो बीमार बचिड़ो ज़ैनुल आबिदीन जेको खीमे में मौजूदु हो, इहे 2 बचा। इमाम साहब खे आख़िर बार बार तीरनि जो ऐं नेज़नि जो वसकारो कयो वियो, शहीद कयो वियो ऐं शिमिर मलून हुकुम कयो त इमाम हुसैन जी मुंडी जुदा कई वञे, सिर मुबारक धड़ खां धार कयो वञे। हिकु शख़्स आयो पर उन जा हथ ॾकण लॻा, हैबत खां मोटी वियो। वरी ॿियो शख़्स आयो, सिनान बिन अनस। उन लानती शख़्स इमाम साहब जे शहीद जे सिर खे जुदा कयो ऐं अची इब्न ज़ियाद वटि पहुचायो। इब्न ज़ियाद इमाम हुसैन जे चपन मुबारकनि ते जेका गवर्नरनि खे नंढी लठ हूंदी आहे उहा रखी ऐं तंज़िया तौरु चयो त तूं हे जेको यज़ीद जो मुक़ाबले लाइ आहीं, हुकूमत लाइ आहीं। त ज़ैद बिन अरकम रसूलुल्लाह जो सहाबी बीठो हो, उन चयो त ज़ालिम या छड़ी परे कर, लठ परे कर, छो त इन्हनि चपनि तां मूं रसूलुल्लाह खे चुमियूं वठंदे ॾिठो आहे। इब्न ज़ियाद खे ॾाढो गुस्सो आयो ऐं ज़ैद बिन अरकम खे चयईं, जेकॾहिं तूं झूर कुराड़ो न हुजे हा त मां तोखे क़त्ल कराए छॾियां हा, पर तुंहिंजी कुराड़ पई करे तुंहिंजे मथां रहम अची वियो आहे, मां तोखे क़त्ल कोन थो करायां। उनखां बाद इमाम साहब जो सिर मुबारक यज़ीद जी दरबार में मोकिलियो वियो। उते बि सिर मुबारक जी तौहीन थी ऐं बीबी ज़ैनब खे इमाम साहब जिन वसियतूं कयूं हुयूं त मूंखां बाद काफ़िले खे हीअं संभालजांइ, छो त शहादत यकीनी हुई। ऐं जॾहिं शिमिर चयो त ज़ैनुल आबिदीन खे बि क़त्ल कयो, लेकिन शिमिर जे 2 साथियुनि मनो कई। उन जा 2 सबब ॼाणायूं। हिकु त हू खीमे खां निकिरी कंहिंसां विढ़ियो न आहे, जॾहिं विढ़ियो ई न आहे त उन सां असां छो विढ़ूं। ऐं ॿियो त हू बीमार आहे, जेको खीमे मां निकितो न आहे ऐं बीमार आहे, इन सां विढ़णु मुनासिबु न आहे। माण्हू टोक कंदा, माण्हू छा चवंदा त बीमार जे मथां वञी ऐं जेको विढ़ियो बि न आहे उनजे मथां वञी हिननि हथु खयो आहे। माण्हुनि जी मलामत जे करे इमाम ज़ैनुल आबिदीन खे शहीद करण खां मुड़ी विया ऐं पोइ इहो काफ़िलो यज़ीद वटि पहुतो। यज़ीद बि उते इमाम हुसैन जे सिर मुबारक जी गुस्ताखी कई आहे, उते बि साॻी गुस्ताखी थी आहे। उनखां बाद यज़ीद बीबी ज़ैनब खे ऐं ॿिया जेके बि ख़वातीन हुयूं उन्हनि खे पंहिंजे घर में रहायो ऐं कुझु ॾींहंनि खां बाद सभिनी खे बाहिफ़ाज़त मदीने मोकिलियो। ऐं जॾहिं मदीने काफ़िलो पहुतो, पहिरियों ई जॾहिं मदीने में ख़बर पहुती त मदीने में आहोज़ारी ऐं रोज़ राड़ो शुरू थी वियो, छो त महबूब जो मदीनो हो ऐं हीअ बि महबूब जो जिगर हुयो। इन जी शहादत जो ॿुधी सॼे मदीने खे वॾो सदमो पहुतो। उनखां बाद बीबी साण जॾहिं काफ़िले समेत पहुती त ईअं सम्झो त ताज़ा ज़ख़्म थी विया
वरी मदीने में नए सिरे सां रोज़ राड़ो पैदा थी वियो ऐं माण्हुनि इमाम हुसैन जे गम ते रुना। मौलाना तारिक जमील हिकिड़ो ॾाढो सुहिणो जुमिलो चयो त इमाम हुसैन जी मोहबत में रोअण इहा सुन्नत नबवी आहे। छो त जॾहिं नबी साईं खे जिबरील ॿुधायो त हुसैन खे फलाणी जाइ ते शहीद कयो वेंदो त उन वक़्तु इहा ॻाल्हि ॿुधी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रोअण लॻा। घर वारनि पुछियो त छा माजरा आहे? पाण फरमाए त जिबरील हाणे आयो हो जेको मूंखे ॿुधायो वियो आहे त तुंहिंजे हिन बचड़े खे करबला जे मैदान में शहीद कयो वेंदो। ऐं इमाम हुसैन जॾहिं उते करबला में पहुतो हो त पुछा कयो हुई त हिन इलाइक़े खे छा चइबो आहे? माण्हुनि ॿुधायो त करबला। पाण फरमाए त असांजे शहादत जी जाइ इहा आहे जेका अॻुवाट असांजे नाने असांखे ॿुधाए छॾी आहे। ॿिया बि घणा तफ़सीलात आहिनि पर देरि बि थी वई आहे ऐं सची ॻाल्हि इहा आहे त बसि मोहबत में 4 लफ़्ज़ मां चया, बाक़ी थकावट एतिरी घणी आहे जो ॻाल्हाइण जी सघ बि न रही आहे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।